अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं था। खान बहादुर खोसे जी ठटे जे सियासी समाजी इल्मी अदबी ऐं सहाफ़ती तंज़ीमुनि जे अॻुवाननि ठटे जे पुठिते पियल कोहिस्तानी इलाइक़े जमी रही जंगशाही समेत कोहिस्तानी पट्टीअ जे बुनियादी मसइलनि ते ॻणती ज़ाहिर कंदे कोहिस्तान में पीअण जे साफ़ पाणी जी अदम फ़राहमी, तइलीम जी तबाही तोड़े रोड रस्तनि ऐं सिहत जे सहूलियतुनि जे अणहूंद जो ज़िम्मेवार हुकूमती इख़्तियारनि खे क़रार ॾींदे कोहिस्तान जा मसइला हल करण लाइ गॾियल तौर ते भरपूर आवाज़ उथारण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। सिलसिले में जंगशाही जे सीनियर सहाफ़ी समाजी अॻुवान अब्दुल रहीम जोखियो सां जंगशाही में मुनक़िद करायल रिहाण वारे तक़रीब खे ख़िताब कंदे नई टेहीअ जे नौजवान शाइर लेखक हेर मोहम्मद कवी, लेखक अदीब प्रोफेसर हबीबुल्लाह पलेजग, तइलीमी माहिर सिद्दीक पलेजो, सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब मक्किली जे जनरल सेक्रेटरी महबूब बिरोई, सिंधी अदबी संगत जे रमज़ान मेमून लेखक तइलीमदान जिसारत इलियास जोखियो, सहाफ़ी अब्दुल रहीम जोखियो, अवामी तहरीक जे आसिफ जोखियो, सहाफ़ी भूरो सरकी, रशीद जाकरो, अब्दुल रऊफ़ बिरोई, अब्दुल कादिर शेख समाजी अॻुवान, पीर गुलाम हुसैन शाह, राना इक़बाल अमजद पलेजो ऐं ॿियनि चयो आहे त जंगशाही हिकु तारीख़ी कोहिस्तानी शहर हुजण बावजूदि मुकमल तौर ते नज़रअंदाज़ थियल आहे, जिते जा रहवासी पीअण जे साफ़ पाणी बिजलीअ खां महरूम बणियल आहिनि। जंगशाहीअ खां वेंदे झमपीरत ऐं कोहिस्तानी पट्टीअ में हवा मां बिजली पैदा कंदड़ वॾियूं कंपनियूं हुजण बावजूदि कोहिस्तान वासी जिते बिजली जे सहूलियतुनि खां महरूम आहिनि, उते तइलीम, सिहत, रोड रस्तनि ऐं रोज़गार जे सहूलियतुनि जी अणहूंद सबबि कोहिस्तान वासी ॿिटे अज़ाब जो शिकार आहिनि। हिननि चयो त कोहिस्तान वासियुनि जे मसइलनि खे हल करण लाइ सियासी समाजी धुरियुनि समेत सहाफ़ियुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे, छाकाणि जो ठटे जे मुतहरिक सहाफ़ियुनि हमेशह कोहिस्तान तोड़े ठटे जे साहिली पट्टीअ जे इशूज़ खे हाईलाइट कंदा रहिया आहिनि। हिननि चयो त सियासी समाजी शख़्सियतुनि समेत ॾात धणियुनि अदीबनि, दानिशवरनि ऐं शाइरनि खे कोहिस्तान जे मसइले खे पंहिंजो मुहवर बणाइणु घुर्जे त जीअं उन्हनि खे पज़ीराई ॾियारे कोहिस्तान वासियुनि जा मसइला दूर करण में का मदद मिली सघे। हिननि कोहिस्तान जे मसइलनि जी नुमाइंदगी करण ते सीनियर सहाफ़ी अब्दुल रहीम जोखियो जे सहाफ़ती कारकर्दगी जी वाखाण कई ऐं गॾियल तौर ते कोहिस्तान जे मसइले खे पाण पतोड़ण जो वचन वरजायो। उन मौक़े ते मक़ामी अदाकार ऐं रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पिणु कयो। रिहाण वारी तक़रीब में सहाफ़ी मोहम्मद अयूब मल्लाह, हनीफ़ जाखरो, मक़सूद जोखियो, डॉक्टर इस्माइल पलेजो, सुल्तान मल्लाह ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। उन मौक़े ते आयल महिमाननि पारां सहाफ़ी अब्दुल रहीम जोखियो खे अजरक उनई लोंगियुनि जा तोहफ़ा पेश करे संदसि सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।